दोस्तों, टेंशन, बेचैनी ऐं डिप्रेशन हमेशा तॾहिं थींदी आहे जॾहिं असां ॿियनि खे ख़ुशि रखण में पंहिंजी पूरी ज़िंदगी ज़ाया कंदा आहियूं ऐं कॾहिं बि कंहिं मां उमेद न रख त तूं कंहिंखे ख़ुशी पहुचाईंदे त रिटर्न में तोखे उहो ख़ुशि रखंदो या तुंहिंजे उन एहसान जो कॾहिं बदिलो चुकाईंदो या तुंहिंजे उन एहसान खे कंहिं ॿिए शख़्स जे साम्हूं तस्लीम कंदो। कॾहिं बि नथो थी सघे। तंहिंजे करे बहितर इहो आहे पंहिंजी ज़ात जे लाइ जीअण सिख। हा, इंसानियत जी मदद तुझे लाइ अवलीन तरजीह आहे, मगर दोस्त पंहिंजे लाइ ज़िंदगी गुज़ारण सिख। जेतिरे ताईं पंहिंजे लाइ जीअण न सिखंदे त पूरी ज़िंदगी ग़रीब थी गुज़ारींदे। जे कॾहिं पंहिंजे लाइ ज़हन ठाहिण शुरू कई त उन ॾींहं खां तुंहिंजी कामयाबी जो हिकु नओं सिलसिलो शुरू थी सघे थो। दोस्त, इंसान जी कामयाबी अकुल में न ख़ामोशी में हूंदी आहे। जेतिरे ताईं इंसान ख़ामोश हूंदो आहे त लॻंदो आहे त ही हिकु वॾो ॾाहो इंसान आहे। जेतिरे ताईं तूं ख़ामोश रहंदे त पूरी दुनिया तुझे लाइ हिकु नओं तासुर रखंदी। जॾहिं तूं ॻाल्हाइण शुरू कयो, जॾहिं तूं एक्स्ट्रा ॻाल्हाइण शुरू कयो त दुनिया तुझे लाइ हिकु ॿियो कॉन्सेप्ट रखणु शुरू कंदी। छो जो जेको ॻाल्हाईंदो आहे उहो दुनिया खे घटि वणंदो आहे। जेको एक्स्ट्रा ॻाल्हाईंदो आहे, जेको फज़ूल ॻाल्हाईंदो आहे, उहो दुनिया खे न ई वणंदो। जेको कंहिंजे लाइ बेनिफिशियल ॻाल्हाईंदो आहे उहो ई दुनिया खे वणंदो आहे। अगरि तुंहिंजे अंदरि कुझु आहे, अगरि तूं दुनिया खे कुझु ॾेई सघीं थो त बिल्कुलु दुनिया तुंहिंजी रेस्पेक्ट कंदी। हिकु बहितरीन माण्हू जी निशानी इहा बि हूंदी आहे त उहो कॾहिं बि ग़रीब इंसान खां परे न रहंदो। हा, दुनिया हिकु ग़रीब इंसान खे बद सम्झंदी आहे, तमामु घटि सम्झंदी आहे, मगर बहितरीन इंसान उहो हूंदो आहे जेको कंहिं ग़रीब सां सुलह करे, जेको कंहिं ग़रीब सां सुठो सलूक करे, हुस्न इख़लाक़ रखे, ख़ुशि इख़लाक़ रहे त उहो इंसान कॾहिं बि दुनिया में हाराईंदो नाहे। अगरि खटिणो अथई त खटण जो दारो मदार नियतुनि सां आहे। दोस्त, जेकॾहिं तुंहिंजी नियत साफ़ आहे, जेकॾहिं तुंहिंजी नियत में के इंसान जे लाइ भलाई आहे त तूं हमेशा ज़िंदगी जे बुलंद तरीन ऐं ऊची मंज़िलुनि ते हूंदे कॾहिं बि तूं हाराईंदे कोन। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाल्लाह ही चैनल तव्हांजी ज़िंदगी ज़रूरु तब्दील कंदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।